असीं हिते मौजूद आहियूं साइट एरिया कोटड़ीअ में। हिते निजी कारखानो आहे काइम फिल्टर कंपनी, जिते जा पोइ त गुज़िरियल 6 कलाकनि खां वठी सरापा एहतिजाज आहिनि। हिननि जो गेट बंदि कयो वियो आहे। हिननि जो चवणु आहे त मिल जो जेको मालिक आहे उन असांखे नौकिरी मां जेको आहे सो जबरी तौर ते नौकिरी मां कढण खां पोइ हाणे जेके रिहाइशी क्वार्टर आहिनि उहे ख़ाली कराइण जे लाइ कॉलोनी जो मुख्य गेट बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबु हिन जा जेके औरतूं ॿार उहे घर में अंदरि आहिनि। जॾहिं त कुझु ॿार ऐं जेके मज़दूर आहिनि उहे हिते गेट ते बीठा आहिनि। सुबुह खां वठी गुज़िरियल 6 कलाकनि खां वठी एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त हिननि खां ॿुधूं त हिन जो छा मसइलो आहे। सुबुह खां 9 बजे गाॾी असां हिते गेट ते वेठा आहियूं। न असांजे ॿार अस्पताल में छॾे था वञनि, न ई असांखे को अंदरि जेको आहे न गेट तां ॿाहिरि अची वरी अंदरि नथो मोकिलियो वञे। असांजे ॿार नंढा नंढा ॿार बुखनि ते वेठा आहिनि। असांजी मायूं औरतूं जेके आहिनि उहे परेशान आहिनि, उहे रोइन पई वेचारी फ़ोन ते ॻाल्हि कनि। असांखे हफ़्ते खां पूरो यरमाल कयो वियो आहे, ब्लैकमेल कयो आहे, पुलिस जूं धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। असांखे न को इंसाफ़ थो मिले। सुबुह असां वञूं पिया ॿार वठी दवा खां, सो हिते गेट ते बीहारे छॾियूं त चवंदो असां पहिरियों ॿारनि जा फ़ोटू कढंदासीं, फ़ोटू कढण खां पोइ तव्हांजा ॿार असां ॿाहिरि कढंदासीं। वरी उन खां पोइ बि वरी गेट न खोलियूं, वरी गेट खोलियो ॿार विया त वरी ॿार बीहारे छॾियूं उन्हनि खे, त असां अंदरि न छॾींदासीं। हिन सेठ असांखे जेको आहे सो माना हिकु त ड्यूटी जी परेशानी, ॿियो असांखे अंदरि बि हिकिड़ो जीअं की क़ैद कयो वेंदो आहे ईअं क़ैद कयो वियो आहे। असां अपील था कयूं सिंध वज़ीर आज़म मुराद अली शाह खे त असांखे हक़ वठी ॾिए पंहिंजा। असां सां हिते वॾो ज़ुल्म आहे। ऐं 1 महीने खां हिते वेठो आहियां। रोज़ाना वञा थो, रोज़ाना पेशी घुराए थो, केॾी महिल सुबुह जो केॾी महिल शाम जो। बाबा तो अॼु हिसाब ॾींदुसि, शाम ॾींदुसि, अॼु ॾींदुसि, शाम ॾींदुसि। मुंहिंजा बच्चा बुखनि ते वेठा आहिनि ऐं हिते एॾो परेशान आहियां। मूं वटि रुपयो खीसे में न आहे। हिन को माण्हू खे अहसासु ई न आहे। सुबुह असांजा ॿार नथो छॾे, न को असांखे अंदरि थो वञणु ॾिए। राति जो 11 बजे ॿार असांजा जेको पंधु विया आहिनि हितां खां सीअ में, उते खे ॿारनि खे पेरनि में धक लॻा आहिनि। को हिन खे माण्हू खे इंसाफ़ अहसासु ई न आहे कंहिं शइ जो। बसि असांजो मुतालबो इहो आहे त असांखे बसि हिसाबु ॾिनो वञे त असां कॉलोनी ख़ाली कंदा। ईअं असां कॉलोनी न कंदा, असां हितां लाशा निकिरंदा भई असां हितां ईअं न वेंदासीं, भले कुझु बि थी पवे। असां मरंदासीं पर पंहिंजा असां पंहिंजो हिसाब वठी पोइ वेंदासीं। हक़ खपे असांखे। मुंहिंजो 7 नियाणियूं आहिनि, 3 पुट आहिनि, ॿिया नंढा ॿार ई पूरी कॉलोनी जा हिते असां सां गॾु आहिनि। सुबुह खां वठी करे असां हिते वेठा आहियूं। मूं पंहिंजी नियाणियुनि जी शादी कई आहे। हिननि सभिनि भाइरनि खां मां चंदो वठी मूं शादी कई आहे। असांखे को त फंड न मिलियो आहे कंपनी तरफ़ां। मालिक असांजो ज़ुल्म कयो वेठो आहे। ऐं इहा असां ॿार जेको सुबुह खां वठी ते वेठा आहिनि, बुख ते वेठा आहियूं। असां इंसाफ़ कयो वञे, असांखे इंसाफ़ खपे। असां हिते जेका बि असांजा मुतालबो आहे, सिंध वज़ीर आला खां असांजो मुतालबो आहे त असांखे पंहिंजे गवर्नमेंट जे हिसाब सां असांखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं हिसाब ॾिनो वञे त असां जीअं पंहिंजो धंधो कारोबार कयूं। तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं मज़दूरनि जूं। ही गुज़िरियल 6 कलाकनि खां वठी हिते जेको आहे सो महसूर बणियल आहिनि। नंढड़ा ॿारनि सां गॾु हिननि जो चवणु आहे त असांजूं औरतूं नंढड़ा ॿार गुज़िरियल 6 कलाकनि खां वठी घरनि में अंदरि महसूर थियल आहिनि, क़ैद थियल आहिनि। जॾहिं त मिल मालिक हिन गेट ते पाबंदी विझी छॾी आहे। अंदरियूं माण्हू ॿाहिरि नथो वञी सघे, ॿाहिरियों माण्हू अंदरि नथो अचे। हिननि जो इहो बि चवणु आहे त ही असां सां हीअ जेका वेदन आहे, हीअ जेको ज़ुल्म आहे, हीअ केतिरे अरसे खां जारी आहे। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते मिल मालिक सां ॻाल्हियूं करे नोटिस वठी हिन मसइले जो असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन रहमान जमाली सां गॾु शौकत मेमन, टाइम न्यूज़ कोटड़ी।